पिंडी या दबकी सिंधी सभ्यता जो ओहञाण। पिंडी या दबकी हिकु अहिड़ी गोल ऐं तराखड़ी शइ आहे जेका खजीअ जे कचनि फरनि मां ठहंदी त बि पई चमकंदी, कणिक जी तीलियुनि मां जुड़ंदी त बि पई बहकंदी। वरी जो पासनि जी वट सां पट जा गुल लॻंदसि या रंगीन फरनि सां ठहंदी त वेठो ॾिस। पिंडियुनि ठाहिण जो इहो कमु घरनि में ज़ाइफ़ूं कनि थियूं, जॾहिं त खजियुनि मां फरावरी मर्द था कटे अचनि। मतिलबु त इहो हिकु गॾियल पोरियो आहे जेको मर्द ऐं औरतूं गॾिजी कनि था। सिंधी सभ्यता में कई रंगीन वथूं आहिनि जेकी क़ौम जी सुञाणप आहिनि, जहिड़ो कि अजरक, रिल्ही, विञणो, पिंडियूं, जंडरीअ जा रंग वग़ैरह। मतिलबु त रंग बि सभ्यता में रंग भरींदा आहिनि। पिंडी बि जॾहिं पूरी ठही वेंदी आहे त जेसीं ताईं उन में रंग बिरंगी कुंगरियूं या गुल न विधा वेंदा तेसीं ताईं ॿुसी पई लॻंदी। के सुघड़ ज़ाइफ़ूं नयूं पिंडियूं लिकाए रखंदियूं आहिनि, पोइ जॾहिं महिमान ईंदो आहे त उहे निकिरंदियूं ऐं मानीअ जी सूंहं बणिबियूं। के परे जूं मायूं आयूं त सूखड़ी करे घटि में घटि 2 पिंडियूं ज़रूरु कढी ॾिबियूं। सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिंडीअ जा अलॻि अलॻि नाला आहिनि, जीअं दबकी, छॿी, छाब वग़ैरह। ऐं पिंडो या छॿो पिंडीअ जी भेट में वधीक मानियूं रखण लाइ ॾूंघो ऐं मथे वधियल थिए थो, जंहिंमें 20 खां 30 मानियूं रखी ढको ॾेई छॾिबो आहे। पिंडे जो ढकु बि साॻे ई फरहे मां ठहंदो आहे। आम तौर ते जोगी फ़क़ीर बि अहिड़े पिंडे में नांग ऐं बल्ला रखी मुरलियूं वॼाए गुज़र सफ़ल कंदा आहिनि। इन क़िस्म जूं शयूं पूरी दुनिया में ठहनि थियूं, लेकिन हर ख़िते जे हथ जो फ़र्क़ु ऐं वणनि ॿूटनि जे फरनि जा फ़र्क़ रहनि था। अहिड़ियूं शयूं ॾिसी अंदाज़ो करे वठिबो आहे त हीअ चीज़ कहिड़े ख़िते सां लाॻापियल आहे। पिंडो या छॿो हिकु वॾे ऐं उभे खजीअ जे फरनि या तीलियुनि मां ठहियल थाम खे थो चइजे। ॿीड़ियुनि जा ॿाधा जंहिं छॿीअ में तमाकु ऐं पासे में कटियल पन रखी ॿीड़ियूं ॿधनि, उनखे छॿो या छाब चवंदा आहिनि। इन जी बीहक तरे खां कननि ताईं गोलाईअ सां हूंदी आहे। मानीअ जा थाहा जंहिं में रखजनि तंहिंखे मानीअ जो पिंडो चइजे थो। बाक़ी जंहिंमें जोगी फ़क़ीर नांग विझी घुमाईंदा आहिनि तंहिंखे टुॿणो चइबो आहे। उतर जे किन इलाइक़नि में पिंडी या दबकीअ खे छॿी बि चवंदा आहिनि। हीअ गोल मानी रखी खाइण वारी शइ आहे। जेतिरी मानीअ जी माप हूंदी आहे उन खां पिंडीअ जी माप सवाई रखी वेंदी आहे त जीअं मानी पिंडीअ जे अंदरि रहे, ऐं जेकॾहिं उनखे ॿी पिंडीअ सां ढकिजे त मानी अंदरि ढकिजी वञे। मानी जॾहिं कोसी कोसी हूंदी आहे त उन मां बाफ़ बि निकिरंदी आहे। अॻियां माण्हू मानीअ खे पिंडीअ में कपिड़े खां सवाइ रखंदा हुआ त जीअं मानीअ जी बाफ़ निकिरी वञे, ऐं पोइ उन मानीअ खे पिंडे में रखी छॾींदा हुआ, ऐं जॾहिं बुख लॻंदी हुयनि त पोइ खाईंदा हुआ। हाणे उन मानीअ खे कपिड़े में वेढ़े हाट पाट में दॿ करे रखंदा, जो न त का हवा अंदरि वञे न वरी उन जी बाफ़ ॿाहिरि निकिरे। इन सां मानी पघिरजी वञे थी, जेका सिहत लाइ भली नाहे। ॻोठनि में त खजी या तीलियुनि जूं पिंडियूं कमु अचनि थियूं, पर शहरनि में बि कमु आणजनि थियूं। एतिरो ज़रूरु आहे त शहरी माण्हू बसि मिड़ई वक़्त खे धिको थो ॾिए। हिन लाइ जहिड़ी बि हुजे कमु हली वेंदो। खजीअ जे फरनि जी हुजे, पीश जी हुजे, कणिक जे तीलियुनि जी हुजे, प्लास्टिक जी हुजे, स्टील जी प्लेट हुजे, प्लास्टिक जी प्लेट हुजे, प्लास्टिक जे मथां कपिड़ो, टिशू या अख़बार हुजे, जेका आई मुंहुं न गुंजाइबो। सुलझियल शहरी या कोडिया माण्हू हाणे बि देसी पिंडियुनि खे घर जी सूंहं बणाईंदा आहिनि। सभ खां पहिरीं ज़ाइफ़ूं कणिक जे लाबारे वक़्तु तीलियुनि जी चूंड कंदियूं, जेकी तीलियूं भलियूं लॻंदनि से वेंदियूं मेड़ींदियूं ऐं घर अची उन्हनि जी सोअ कंदियूं। सन्ही तीलीअ जी पिंडी सूंहं सोभियां तोड़े पुख़्तगीअ में भली लेखी वेंदी आहे। इन में वक़्त जो सीड़ाव बि घणो थिए थो, इन लाइ अघु बि करड़ो हूंदुसि। ज़ाहिर आहे त जहिड़ी शइ तहिड़ी मिठाई। सन्ही तीलीअ जी पिंडी कोडिया माण्हू ई गिनंदा आहिनि, बाक़ी आम माण्हू लाइ सभु पिंडियूं बराबरि आहिनि। थुल्ही तीलीअ जी पिंडी सुहिणी ऐं चमकीली बि थींदी, पर घटि सघे हुजण सबबि एतिरो घणो वक़्तु न हलंदी, सिघो ई चुड़ी वेंदी आहे। इन लाइ उन जो अघु बि पूरो सारो हूंदो आहे। पिंडीअ लाइ पहिरियां तीलियुनि खे भिॼाइणो पवंदो आहे। 8-10 मिंट पाणीअ में पिसाए उन जी रंगत बि ॾिसबी रहिबी त मतां घणे वक़्त सबबि काराटजी वञनि। इन खां पोइ पिसायल तीलियुनि खे कंहिं कपिड़े में वेढ़े रखिबो त जीअं उन में हल्की आलाण रहे ऐं ख़ुश्क न थियनि। पिंडी ठाहिण लाइ पहिरीं सन्ही टिक ॿधिबी आहे। उन लाइ ईअं कबो जो हिकु तीली खणिबी, जंहिंखे अध खां मोड़े हिक ॿिए में नोड़ीअ जियां वटि ॾेई टिक ॿधण जे लाइ 1.5 इंच खनि वटियल तीली बीहारबी। पिंडीअ जे गोल जो कतर 8 खां 9 इंच बीहारबो आहे। पिंडीअ जे आख़िरी फेरे खे बंदि चइबो आहे,
जंहिंमें विच थरी तीलीअ सां गुल वग़ैरह हया वेंदा आहिनि। घुर्ज आहार सुई सॻो बि कमु आणिबो आहे। तयारु थियण खां पोइ सुईअ सॻे सां सितारा, पशम जा गुल या शीशा बि हया वेंदा आहिनि। पिंडियुनि में चोदबक पिंडी सुहिणी थी बीहंदी आहे, जंहिंजे विच में गुलकारी वग़ैरह इन लाइ न कई वेंदी आहे त उहा पिंडी ॾिसण में ईअं ई एॾी त ठाहकी हूंदी आहे जो उन में गुल विझण सां रहंदो उन जी सूंहं ढकिजी वेंदी। ईअं ई पीश या खजीअ जे फरनि मां पिंडी ठाही वेंदी आहे। खजीअ मां उहे फराह कढिबा आहिनि जिन जा पन कचड़ा हुजनि। उन्हनि मां इहे पिंडियूं या पिंडा ठहंदा आहिनि। साॻियुनि मां विंजणा बि तयारु थींदा आहिनि। इहे पिंडियूं, पिंडा, टुबड़ा वग़ैरह नर खजनि वारनि चोटियुनि जे ॿच मां ठहंदा आहिनि। पिंडीअ जी बनावट में सरनि खे पिणु कमु आंदो वेंदो आहे। खजीअ जे फरनि ऐं कणक जी तीलियुनि जी चमक दमक में वॾो फ़र्क़ु थिए थो। कणक जी तीलियुनि वारी बोस्की रंग जी पिंडी सच त अखियुनि खे सुकून कराए छॾींदी आहे ऐं खजियुनि जे फरनि जूं रंगीन पिंडियूं पिणु पंहिंजो मटु पाण हूंदियूं आहिनि।